नाज़रीन, सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट बाबत महफ़ूज़ कल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट जे फुल कोर्ट बेंच प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट ख़िलाफ़ समूरियूं दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं आहिनि। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे मुदस्सर राजपूत। जी मुदस्सर, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, जीअं त चीफ जस्टिस फाइज़ ईसा पारां जेको लार्जर बेंच फुल कोर्ट बेंच 15 रुकनी जजनि ते ॿधल बेंच हो, उन जी जेकी लाइव ॿुधणी थी, अॼु चौथी ॿुधणी हुई, इहा जेकी थी, अॼु फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो आहे। अॼु कुझु देरि पहिरीं इहो फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे, जंहिंमें प्रोसीजर एक्ट जे तहत जेके दरख़्वास्तूं हुयूं उन दरख़्वास्तनि खे रद्द कयो वियो आहे ऐं हिन कानून खे बरक़रार रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। हिन ॿुधणी में तमामु जेके सियासी पार्टियुनि जा वकील हुआ उन्हनि खे ॿुधो वियो। अॼु बि कुझु वकीलनि खे सियासी पार्टियुनि खे ॿुधो वियो। इन सां गॾोगॾु एडवोकेट जनरल खे बि अॼु जे केस जी ॿुधणी जे वारे सां जी ॿुधणी हुन में ॿुधो वियो। इन खां पहिरीं जेकी ॿुधणियूं थियूं उन में तमामु सियासी पार्टियुनि खे बि मौक़ो ॾिनो वियो त हुन कानून जे हवाले सां पंहिंजो राय पेश कनि ऐं पंहिंजो मौक़फ़ ॾियनि। ऐं चीफ जस्टिस फाइज़ ईसा पारां ही तारीख़ में पहिरियों भेरो थियो जेको ही जेकी केस जी ॿुधणी हुई और बराह रास्त जेके स्टेट मीडिया आहे उन ते ॿुधाई वई ऐं हिन केस जी स्टेट मीडिया ते जेकी बराह रास्त ॿुधणी थी त आवाम खे बि हिन बाबति भरपूर तरीक़े सां आगाही थी त केस जी ॿुधणी में कानून जेको प्रोसीजर एक्ट जे हवाले सां मामलात ऐं जेके सियासी पार्टियुनि जो मौक़िफ़ छा आहे उहो मौक़िफ़ बि अॼु पेश कयो वियो ऐं कुझु देरि पहिरीं जेको महफ़ूज़ फ़ैसिलो आहे 10-5 जे अक्सरियत सां इहो फ़ैसिलो जेको आहे जारी कयो वियो ऐं जंहिंमें तमामु जेके दरख़्वास्तूं आहिनि उहे रद्द करे हिन कानून खे बरक़रार रखियो वियो आहे। जी मुदस्सर, तफ़सील ॾियण जे लाइ तव्हांजी महिरबानी।